अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भली का नाज़रीन, इंतहाई अहम मामला सिंध में थी रहिया आहिनि। कराचीअ जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में बोट बेसन में ही ॿियो भेरो अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे। हिकु भेरो अॻु में क्लिफ्टन में ॿाड़ीअ सां ज़्यादती थी। ॿाड़ी जॾहिं ॿोॾ मुतासिर ॿाड़ी ख़ैरात वठी रही हुई, उन खां पोइ अॼु बि हिकु दफ़ो ॿीहर मासूम ॿारड़े सां एॾी वॾी ज़्यादती थी आहे त हिकु गार्ड उनखे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो आहे। ऐं उन एतिरो अफ़सोसनाक उहा सूरत हाल आहे जो मासूम ॿारड़ो उते रांदीका खपाईंदो हो, ख़ैरात बि वठंदो हो। उन खां मना करण ते ॿारड़े खे उन गार्ड गोलियूं हणी ऐं क़तलु करण खां पोइ उन मासूम ॿार जो लाश झाड़ियुनि में किथे उछलाए छॾियो आहे जो उनजी माउ केतिरनि ई कलाकनि ताईं उन मासूम ॿार जो लाश ॻोल्हींदी रही। कहिड़ी सूरत हाल सिंध में जुड़ी रही आहे, समाज कहिड़े तरफ़ वञी रहियो आहे। मासूम ॿारड़ो हो अगरि ख़ैरात घुरी रहियो हो या उहो को नंढड़ो ॿारड़ो अगरि ईअं बि थी सघे थो त नंढड़ो ॿारड़ो चवंदो हुजे त मां हितां ख़ैरात वठंदुमि, गार्ड चए त न वठि हितां। उन एतिरी ते त उहा सहप एतिरी ख़तमु थी चुकी आहे ऐं एतिरी वहशत अची वई आहे जो उन गार्ड गोलियूं हणी उन ॿार खे, छा उनजी उमिरि 6-7 साल, सखरवासी ॿारड़ो आमिर, उनखे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। असां इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त ख़ैबर वासी उहो जवाबदार छा हिन वक़्त ताईं गिरफ़्तार थी सघियो आहे, ऐं उन जॾहिं हुन ॿारड़े खे गोलियूं हयूं आहिनि। इन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं ऐं असीं तलहार जे हिन अहम इशू ते बि ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं जिथे हिकु बाअसर माण्हू ज़मीन जे मामूली तकरार तां फायरिंग कराए हिकु औरत खे क़तलु करे छॾियो आहे। ॿ माण्हू ॿिया वधीक बि उते ज़ख़्मी करे छॾिया आहिनि, जंहिंखां पोइ वारसनि उते एहतजाज कयो ऐं 9 माण्हुनि ते FIR दाख़िल थी चुकी आहे ऐं उन्हनि जूं 9 माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं अमल में आहियूं आहिनि ऐं मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। इन अहम इशूअ ते असां उन ते बि असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। पहिरियों असां कराचीअ जे हिन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। कराची स्टूडियो में असांखे अब्दुल्ला सोलंकी KTN न्यूज़ जे रिपोर्टर असांखे जॉइन कयो आहे। अब्दुल्ला, तव्हांखे वेलकम थो चइजे। अब्दुल्ला, इंतहाई अफ़सोसनाक ही क्लिफ्टन में वाक़ियो पेश आयो आहे। इन वाक़िए बारे में ॿुधाईंदा त मासूम ॿारड़ो आमिर सखरवासी छा करे रहियो हो, जंहिंखां पोइ कहिड़ी अहिड़ी पोज़ीशन जुड़ी, कहिड़ो अहिड़ो सूरत हाल जुड़ी जो हिकु गार्ड गोलियूं हणी मासूम ॿार 6-7 साल जी उमिरि आहे उनखे क़तलु करे छॾियो। असलम बिल्कुलु जीअं तव्हां चयो त असांजे समाज में सहप ख़तमु थी वई आहे, पर हिते असां अक्सर ॾिठो आहे त उहे माण्हू जेके ख़ासि तौर ते हिन सूबे सां तालुक़ु नथा रखनि, हीअ वाक़िया उन्हनि जे हथां थियनि पिया। हाणे गुज़िरियल ॾींहुं जेको ॿाड़े वारो मामिलो हुयो उहो गुज़िरियल ॾींहं जे राति जो 11 बजे पेश आयो आहे, जेको ॿाड़े खे बार बार बकौल पुलिस जे त गार्ड चयो त बाबा हिते ख़ैरात न घुरंदो कर, हिते न वेह त उथ। हू होटल जे अॻियां वेही रहियो हुयो। उनखां पोइ हुनखे ज़बरदस्ती गेले वियो, जिते ॿारड़ा ज़िद कंदा आहिनि जीअं ॿारड़ो वरी ज़िद करे अचे वेही रहियो। उन ते पोइ गार्ड जेको आहे हुनखे शूट करे रिपीटर जो फायर करे उनखे उते वीचारे खे मारे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस मूजिबि त उहो जवाबदार फ़रार थी वियो आहे। उनखां पोइ फ़रार थियण खां अॻु में हुन वरी पंहिंजी कंपनी आहे हिकिड़ी, उन कंपनी में पंहिंजी वर्दी, पंहिंजो असलो जमा कराए पोइ त निकिरी वियो आहे। हाणे चवण जो मतिलबु इहो त गुज़िरियल राति जो 11 बजे वाक़ियो थिए थो पियो। पुलिस सुबुह 6 बजे हिन सॼे मामले ते जांच थी करे पई। मुंहिंजे इन हवाले सां DIG इरफान बलोच सां ॻाल्हि ॿोल्हि थी, हुन चयो त असां हिन ते कोशिशि कयूं था पिया। गुज़िरियल ॾींहुं मूंखे ख़बर पई आहे त हिन ते इंक्वायरी बि कंडक्ट कई आहे SHO जे ख़िलाफ़ु। SHO बोट बेसन नसीर तनोली उनजे ख़िलाफ़ु कंदे उनखे हटाए वियो आहे, पर इहो अञा ताईं टॉप सीक्रेट रखियो वियो आहे। पुलिस जे अंदरि ई हले थी पई इंक्वायरी। उन में ॿारड़े खे जेको आहे सो जेको फौत कंदड़ मारण वारो माण्हू हो, उहो जेको आहे सो आहे पंहिंजो ख़ैबर जो रहवासी आहे, पठाणा, जंहिं हिनखे क़तलु कयो आहे। उनखां पोइ हू आराम सां उहा वर्दी बि जमा कराई आहे ऐं उहो असलो बि जमा करायो। उनखां पोइ हू फ़रार थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त असां हुनखे जांच करे रहियूं था कयूं पिया हिन टाइम बि, पर जेको आहे हिन वक़्त ताईं का बि अॻुवाई न थी सघी आहे। उनजो कार्ड मौजूदु आहे, उनजी पूरी डिटेल मौजूदु आहे, उनजी एड्रेस मौजूदु आहे ऐं जंहिं कंपनी में कमु थो करे पियो उन में पूरी उनजी तफ़सील मौजूदु हूंदी त किथे रहे थो, किथे नथो रहे, केतिरे टाइम होॾे कमु थो करे पियो। पर मूंखे सम्झ में नथो अचे त हीअ छो हिन वक़्त ताईं जेको आहे पुलिस हिन में अॻुवाई न करे सघी आहे। हिन वक़्त ताईं जवाबदार छो गिरफ़्तार न थी सघियो आहे। पहिरियों त पुलिस हिनखे इतफ़ाक़ी गोली लॻी, पहिरियों अहिड़ो मौक़ो अची वियो जीअं हुन राति ई त असां पुछा कयो त पुलिस खां छा मामिलो आहे, इतफ़ाक़ी गोली लॻण सबबु साम्हूं वेठल ॿारड़े उहो जेको आहे सो फौत थी वियो आहे। उनखां बाद में जेको आहे हुनजे वालिद सां ॻाल्हि ॿोल्हि थी, ख़ादिम रिंद जंहिंजो हीअ साले पट जा आहिनि, सखर जो इलाइक़ो, उते जेको आहे हुन मुंहिंजे राब्तो थियो त उन ॿुधायो त ॿारड़े खे गुज़िरियल राति 11 बजे
जेको आहे फायर करे मारियो अथऊं इन ते त बाबा तूं हिते न ईंदो कर, हिते ख़यात न वठंदो कर। उनखां पोइ हींअर असां हुनजे ॿार जो लाश खणा था वञूं पिया। पर बदकिस्मती असांजी इहा आहे जो 11 बजे मामिलो थियो आहे, उनखे ॿार खे गोली लॻी आहे, उन में 8 खां 9 जेके छुरान वॾा उहा पेट में आहिनि। उन टाइम ताईं 1 बजे हिनखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वॾी बेहसी चइजे त ॿारड़ो हिकु हिते पियल हुयो, जॾहिं हू आयो आहे उनखे छीपा एम्बुलेंस मिली आहे, जॾहिं पीउ आयो आहे उनजे वालिद खणायो वियो आहे इस्पताल। सुबुह 4:30 बजे ॿार दमिनो आहे, ज़ख़्मी हालत में तड़पंदो रहियो आहे। हिन मासूम ॿार जो कहिड़ो अहिड़ो वॾो ॾोह हुयो जो हुन एतिरा जेको आहे सो हिकिड़ो फायर करे उन ॿार खे उन टाइम ई ख़तमु करे छॾियो। पर उनजे बावजूदि पुलिस हिन में सफ़ा ख़ामोश नज़र आई। उनखां अॻु में जेके तव्हां मामला ॾिठा त ॿारड़ी सां जेके हिते क्लिफ्टन में ई साॻे थियो, हीउ क्लिफ्टन वारो इलाइक़ो जिते एलिट क्लास चयो वेंदो आहे, जिते रिहाइशी तमामु घणा वॾा माण्हू हूंदा आहिनि। पर उन्हनि वॾनि माण्हुनि जे जेके अंदर जूं ॻाल्हियूं आहिनि या को मामला आहिनि जंहिंजे करे अहिड़ा वाक़िया पेश अचनि था पिया ऐं हिन इलाइक़नि में अहिड़ा वाक़िया पेश अचनि था पिया। पर मूंखे अफ़सोस थो थिए पुलिस ते त उन कख वञी बीणो न कयो आहे हिन मामले ते। अब्दुल्ला केॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे, नंढड़ो मासूम ॿारु आहे, माना हर घर में स्कूलनि में मासूम ॿारु आहे, रोडनि रस्तनि ते मासूम ॿारु आहिनि। पर हीअ समाज जी रविश कहिड़ी आहे, हीअ वहशत कहिड़ी आहे। हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे, हूअं ई ॿारनि ते मासूम ॿारनि ते माण्हूअ खे रहम ईंदो आहे। गुलड़नि जहिड़ा ॿार हूंदा आहिनि, माण्हुनि ते मोहबत उन्हनि सां कंदो आहे। छा समाज खे थी वियो आहे, छा कराची सिटीअ खे छा थी वियो आहे। इन खां अॻु में क्लिफ्टन में ॿारड़ी सां ज़्यादती थी, शाह लतीफ़ टाउन में ॿारड़ी वारो मामिलो थियो, त हीअ मुसलसल अहिड़ा वाक़िया वधनि था। इन ते छा का इंक्वायरी, का अहिड़ी सीरियस इंक्वायरी तव्हांखे नज़र अचे पई? न, बिल्कुलु बिल्कुलु इहा तव्हांजी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त हेॾा वॾा वाक़िया जेके कराची अंदरि थियनि था पिया, सीरियस इंक्वायरी असांखे किथे नज़र नथी अचे। न हुकूमत तरफ़ां सीरियस को हिन ते क़दम खयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाब हिन ते नोटिस वरितो आहे। उनखां पोइ बि तव्हां ॾिठो त हिन वक़्त ताईं हुनजी का अॻुभर न थी आहे। सिर्फ़ु इहा थी आहे त माना पुलिस ऑफिसर ख़िलाफ़ु इंक्वायरी शुरू थी वई आहे ऐं उनखां पोइ जेको आहे उनखे हटायो वियो आहे। पर उहो बि सीक्रेट रखियो वियो आहे। उन जे थाणे ते वेही उहो SHO बि कमु करे थो पियो ऐं पुलिस जी उहा टीम बि कमु करे थी पई। अहिड़ी तरह पुलिस इहा गैर संजीदगी आहे जो उनखां अॻु में ॿारड़ी जेको तव्हां ॿुधायो पिया ज़िक्र कयो पिया, उन में जेके गिरफ़्तार कया आहिनि माण्हू ऐं उनखां अलावा जेके समाज में जेके ॿिया जेके ही शाह लतीफ़ वारो मामिलो हुयो, ॾाढो ॾुखियो मामिलो हुयो। उन में तव्हां ॾिसो पिया ॿारड़ी जा आङुरियूं कटियल आहिनि, पंहिंजे सॻे मामे ॿारड़ी जूं आङुरियूं कटियूं आहिनि, जिस्म जो को हिसो न आहे जिते ॾंभ न हुजनि। हाणे एॾी बेहसी चइजे या माण्हुनि जे एॾी बर्दाश्त अमल ख़तमु थी वियो आहे। या उनखां अलावा मच्छर कॉलोनी वारो मामिलो ॾिसो, हिन वक़्त ताईं अॼु उन में अपडेट मूंखे मिली आहे त हुन में बि जेको मस्जिद जो इमाम बारगाह जो जेके मस्जिद जो हुयो पंहिंजो पेशमाम, उन लाइ अपडेट मिली आहे त उन ई करायो सॼो मामिलो। उन ते पुलिस ख़ामोश आहे। अच्छा अब्दुल्ला, हिन वाक़िए ते मां सम्झणु चाहींदुमि त हीउ जेको ॿारड़े जो थियो आहे, जीअं गोलियूं हयूं आहिनि, त पुलिस खे या मीडिया ही इतला केतिरी देरि खां पोइ पहुतो आहे या पुलिस केतिरे वक़्त खां पोइ उते पहुती आहे? हक़ीक़त इहा आहे त गुज़िरियल जीअं माना उहो राति जे 11 बजे मामिलो थिए थो पियो, उहो इतला 1 बजे जॾहिं उहा ॿारड़े जो जेको ज़ख़्मी हालत में हिनखे इस्पताल खणी था वञनि पिया, उनखां पोइ उते एम्बुलो थींदी आहे। को बि कराची में जीअं तव्हांखे ख़बर आहे त जेके बि फायरिंग में जेके ज़ख़्मी थींदा आहिनि उन्हनि जे लाइ उते पुलिस सर्जन उते मौजूदु हूंदी आहे या हूंदो आहे जेको बि डॉक्टर। उते जीअं खणी विया आहिनि ॿारड़े खे, जॾहिं ॾिठो अथऊं हुननि चयो हीउ पुलिस केस आहे ऐं पुलिस किथे आहे, त पुलिस उन टाइम नज़र न आई। हुनजा वारिस तड़पंदा रहिया। हुननि चयो त भाउ MLO रिपोर्ट बाद में ठहे या कुझु बि पुलिस अचे, तव्हां महिरबानी करे इलाजु शुरू कयो। पर इस्पतालनि जो बि हाल असां वटि तव्हां ॾिसंदव त उते बि इहा ई ॻाल्हि हुई त बाबा जेकॾहिं पुलिस न ईंदी या उहा रिपोर्ट न ठहंदी तेसि ताईं डॉक्टर इलाजु न करे सघंदा। तंहिं करे हीउ वॾी हिकिड़ो गैप हुयो, पुलिस जे अचण जो गैप हुयो, ॿारड़े खे इस्पताल मुंतक़िल करण जो गैप हुयो। उनखां पोइ इन वॾे टाइम खां पोइ 4:30 बजे सुबुह जो ॿारड़े दम ॾिनो आहे। उनखां पोइ 11 बजे पुलिस असांखे ॿुधायो आहे त हीउ मामिलो कीअं थियो आहे। उनखां अॻु में जेके असांखे इतला मिलनि पिया या पुलिस ॿुधाए पई त इतफ़ाक़ी गोली लॻी आहे। हाणे उन ते पुलिस का इन्वेस्टिगेशन न पई करे, पुलिस उते वाक़िए वारी जाइ ते न पई वञे। अच्छा अब्दुल्ला, इहे बि इतला त माना ॿारड़े खे हुन क़तल करण खां पोइ झाड़ियुनि में या ॿियनि किथे उछलाए छॾियो हो, लाश न मिली रहियो हो ॿार जो? ॾिसो न, हाणे इहे बि सभु ॻाल्हियूं हलनि पियूं, असां वटि इहे ॻाल्हियूं अचनि थी पियूं। पर हाणे उन वालिद साहिब सां जॾहिं मुंहिंजो राब्तो थियो, उहो रस्ते में हुयो, घणो न पियो ॻाल्हाए सघे। हैदराबाद पहुतल हो, चए पियो त मां हाणे पंहिंजो ॿारड़ो मुंहिंजे हंज में आहे, उन माना हिकिड़ो लाश आहे पियल, मां उनखे तदफ़ीन थी कयां, पोइ मां ॻाल्हाए सघंदुमि। अॼु उनजो नंबर बंदि पियो, असां कोशिशि कई। अच्छा, पोइ गिरफ़्तारी वारे हवाले सां ॾिसो इहे झाड़ियुनि वारा मामला ऐं ॿिया मामला त उन ते पुलिस इन्वेस्टिगेशन करे न। हा बिल्कुलु। उनखां असांखे जांच करण लाइ जेको पुलिस खां पुछा कंदा त पुलिस उन ते का बि नथी कमु करे पई ऐं ख़ामोशी ईअं ॾेई अख़्तियार। तव्हां ॾिसो त कल्ह खां वठी हेॾा नोटिस थिया आहिनि, हर माहौल क्रिकेट ते लॻो पियो आहे, पर उन ते को केस ई न हलियो सभु। हा, हेॾो वॾो सानियो थिए
हिकिड़ो गुलण जहिड़े मासूम ॿार खे 6 सालनि दुनिया में अहिड़ो वाक़ियो थिए त सॼी दुनिया ईअं माना छिरकिजी वञे त हिकिड़े ॿार मासूम खे ईअं गोलियूं हणी क़तल करे छॾिजे त अब्दुल्ला गिरफ़्तारी वारे हवाले सां पुलिस वाला कुझु का टीम जोड़ी आहे उस ताईं उन माण्हूअ ताईं पहुचण जी के कोशिशूं वरितियूं अथनि या बसि हिकिड़ो फ़क़ीरो ॿारु रांदीका पियो खपाए नंढ कंहिं ग़रीब जो ॿारु हो त उहो क़तल आयो वियो असल में इन हवाले सां मुंहिंजी SSP साउथ असद रज़ा सां ॻाल्हि ॿोल थी हुन चयो त का घबराई न थी आहे मां चयुमि सर कुझु का घबराई न थी आहे टीम जोड़ी आहे उन ते चयो हाँ कर रहे हैं हम काम कर रहे हैं हाणे इहे अलाए कहिड़े कमु कनि था पिया जिन ते हुननि जी सम्झ में ॻाल्हि नथी अचे न अपडेट पिया ॾियनि न ई का उनखे ख़बर पई आहे त का टीम जोड़ी वई हुजे इहे बि इतला मिलिया आहिनि जेके त पुलिस इंक्वायरी हली पई आहे हाणे गवर्नर हुन ते नोटिस वरितो आहे सिंध हुकूमत जे तर्जुमान हुन ते नोटिस वरितो आहे उनजे बावजूदि असांखे सम्झ में ॻाल्हि न पई अचे त पुलिस छा पई करे ऐं हुन ते पुलिस हिन वक़्तु ताईं का बि अॻुवाई न करे सघी आहे गिरफ़्तारी लाइ कहिड़ो वॾो मसइलो आहे हू हिन टाइम जेकॾहिं छॾे बि वियो त किथे वियो हूंदो उन नंबर ट्रेस थी सघनि था पिया उन कार्ड उते मौजूदु आहिनि उन एड्रेस मौजूदु आहिनि जेके महीननि खां महीना हिकिड़े कंपनी में कमु थो करे पियो कंपनी हथियार ॾिए थी पई त उनखां ज़ाहिर ॻाल्हि आहे को रिकॉर्ड वठंदी हूंदी सॼो हुनजी रिकॉर्ड सेव कंदी हूंदी पाण वटि उहा कंपनी ताईं बि मुंहिंजे ख़्याल में हीअ न वञी सघिया आहिनि कंपनी में सिर्फ़ु हिन जो कार्ड वठी आहिनि जेको कार्ड थियो आहे जेको मोहम्मद जान नाले सां जेको आहे सुञाणप थी आहे जेको उहो ख़ैबर जो ॿुधाए पियो वञे अब्दुल्ला माना हीअ जेको गार्ड रखनि था जीअं त छा उनजी का तरीक़ेकार आहे या बसि हिकिड़ो माण्हू आयो सिफ़ारिश ते उन हथियार ॾेई छॾियो हथियार जी का ट्रेनिंग का सम्झ का छा कुझु बि को तरबियत वग़ैरह न हूंदी आहे या ईअं रखी छॾींदा आहिनि आहे त असां वटि कानून त ठहियल आहिनि त का बि कंपनी आहे पहिरियों त कंपनी रजिस्टर थींदी उनखां पोइ हथियार जेके हूंदा उहे लाइसेंस याफ़्ता हूंदा उनखां पोइ जेके माण्हू रखंदा उहे ट्रेनिंग याफ़्ता हूंदा हाणे इन में का बि उन कंपनी त मुंहिंजे ख़्याल में को बि कमु नथो थिए पियो न ट्रेनिंग याफ़्ता आहिनि तव्हां ॾिसंदो त हिकिड़ा पोड़ा रिटायर थियल माण्हू वीचारा वेठा हूंदा आहिनि की कंपनी जे ॿाहिरां कंहिं बैंक जे ॿाहिरां जेके वीचारा 12,000 15,000 ते हू कंपनियूं रखे छॾींदियूं आहिनि हाणे उनखे को चेक एंड बैलेंस न आहे केतिरियूं कंपनियूं कराची अंदरि सिक्योरिटी गार्ड जी कंपनियूं जा लाइसेंस रद्द थी विया आहिनि हू सालियानो हू कराइनि नथा वरी वापसि उन्हनि खे बहाल नथा कराइनि लाइसेंस नथा वठनि पिया हाणे जेकी तव्हां ॻाल्हि कई त उनजो रिकॉर्ड बिल्कुलु को बि कानूनी मूजिबि इहो आहे त जेकॾहिं को बि गार्ड रखिणो आहे त उनजी पूरी डिटेल वठणी आहे उनजो कार्ड जमा कराइणो आहे सुञाणप कार्ड ऐं सुञाणप कार्ड जमा करण खां पोइ उनजी एड्रेस उनजी रिहाइश उनजी फैमिली ऐं 2 श्योरिटियूं वरितियूं वेंदियूं आहिनि जेके उनजी फैमिली जा हुजनि या वरी हितां जा रिहाइशी हुजनि शहरी हुजनि जेके कंपनी में हुजनि जिते सरकारी मुलाज़िम हुजनि जेसि ताईं उन्हनि जी श्योरिटी न मिलंदी तेसि ताईं न रखियो वेंदो कानून मूजिबि इहो आहे पर असां वटि तव्हां वॾी बदकिस्मती आहे असुल में तव्हां यकीन न कंदव त उहे माण्हू जेके पाकिस्तानी न आहिनि ग़ैर मुल्की अफ़गानी आहिनि उहे तव्हांजा हिते गार्ड न उन अफ़गाननि खे 10,000 खपनि हुननि खे नौकिरी खपे ऐं हिननि खे उहो हथियार ॾेई करे रखनि था पिया बसि हुननि जी कंपनी जी हिननि ते नज़र हूंदी आहे त असांजो हथियार गुम न थिए असांजी वर्दी गुम न थिए बाक़ी इहा नज़र न हूंदी आहे त हीअ माण्हू केरु आहिनि किथां जा आहिनि काॾे हलिया था वञी सघनि त गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो मामिलो ॿियो बि थियो आहे जेकी हिकिड़ी कंपनी आहे उहा कंपनी जे हवाले सां उहा जेके माण्हू आहिनि तक़रीबन 2 या 9 दुकान उनखे उन लोकेशन ते घुराए करे उनखे वर्दी बि ॾिनी अथऊं हथियार बि ॾिनो अथऊं न ऑफिस ॾिठल आहे न कुझु हुननि जॾहिं महीनो पूरो थियो आहे त उनखे पैसा न पिया मिलनि हिकिड़ो माण्हू आयो हथियार वठी वियो वर्दी वठी वियो हुननि चयो असांजी पघार वघार चइबो आहे मालिक न ॻाल्हाए हाणे मालिक रुॻो फ़ोन ते राब्ते में आहे ऐं उहो कंपनी जी हेड ऑफिस ईंदा आहे बिल्कुलु ऐं होम डिपार्टमेंट इन ते ख़ामोश आहे घरू खातो ख़ामोश आहे घरू खाते खे घुरिजे त इन्हनि जी चेक एंड बैलेंस रखे कानून मूजिबि उन्हनि जो जेको आहे सो रिकॉर्ड हासिलु करे ऐं उहो रिकॉर्ड जेकॾहिं उहे पूरो न थियो कानून में त उहो ख़तमु करे छॾनि बिल्कुलु अब्दुल्ला तव्हां सही था चओ घरू खाते जी ज़िम्मेवारियूं आहिनि त कीअं कंहिंखे हथियारनि जो हथियार ॾेई थो छॾे का कंपनी उनजी जांच थियणु घुरिजे त उनजो लाइसेंस आहे न आहे उन वटि उनखे हथियार जी तरबियत थियल आहे न आहे न इंतिहाई अहम मामिलो थियो आहे तमामु अहम मामिलो आहे मासूम ॿारु हिकिड़ो बालक जेको रांदीका खपाईंदड़ उमिरि हूंदी छा उन उमिरि हूंदी उन केरु गोलियूं हणी मारे छॾे उन ते सीरियस वठण जी ज़रूरत आहे सिंध हुकूमत ते नोटिस वठण जी ज़रूरत आहे अब्दुल्ला तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो हिन मामले ते सिंध हुकूमत खे ज़रूरु ॿीहर बि चइजे थो ज़रूरु नोटिस वठण जी ज़रूरत आहे मासूम ॿार खे ईअं क़तलु करे छॾणु समूरनि ॿारनि लाइ कहिड़ो मैसेज थो वञे सॼी सिंध लाइ सॼी पाकिस्तान जे ॿारनि लाइ कहिड़ो मैसेज थो वञे त कंहिं ॿार जो हिते को क़दुरु न आहे ईअं ॿार खे गोलियूं हणी छॾिजनि कंहिं ॿार सां ज़्यादती थिए हिन मामले ते ईअं मासूम ॿार खे क़तलु करे उछलाए छॾिजे उनखां पोइ उनजो लाश मिले ऐं उहो वारिस खणाए ऐं दफ़नाए छॾनि था इंक्वायरी थिए जवाबदार गिरफ़्तार थिए उन्हनि कंपनियुनि जे लाइ इंक्वायरी थिए ऐं हिन क़िस्म जी रोकथाम अची सघे नाज़रीन असां सां गॾु रहिजो तलहार जे अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो